नाम तो सुना होगा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां असलम भुट्टो। तव्हां सां मां वाइदो कयो हो त मां तव्हांखे पंहिंजो सेकेंड एपिसोड जेको आहे सो उहो ॾेखारींदुसि त मां राइटर कीअं थियुसि ऐं मां कंहिं जे लाइ ड्रामा लिखिया ऐं मां कंहिं चैनल जे लाइ कमु कयो। ऐं इन खां अॻु में तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजी नवाज़िश जो तव्हां मुंहिंजे पहिरें एपिसोड खे एतिरो लाइक कयो जो मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त मुंहिंजा क़दुरदान, मुंहिंजा दोस्त मुंहिंजे कम खे साराइनि था। ऐं मां ॾाढो थोराइतो आहियां तव्हां सभिनी जो तव्हां मुंहिंजे पहिरें एपिसोड खे एतिरी सुठी मोट ॾिनी। दोस्तो, जीअं त मां राइटर थियुसि ऐं कीअं थियुसि त उहो तव्हांखे मां ब्रीफ कयां। ॾाढो ॾुखियो यानी इहो हिकिड़ो प्रोसेस हुयो जेको मुंहिंजी ज़िंदगी में थियो। मां 1984 में तव्हांखे ॿुधायो हो त मां एक्टिंग शुरू कई। 1985 में 85 जे एंड में मां लिखणु शुरू कयो। लिखण खां अॻु में मां पंहिंजे उस्ताद मरहूम शमशेरुल हैदरी साहब जो ज़िक्र ज़रूरु कंदुसि जो मां उन खां सलाह वरिती, मशवरो वरितो त साईं मां ड्रामो लिखणु चाहियां थो ऐं मां ड्रामो कीअं लिखां। त शमशेरुल हैदरी साहब मूंखे चयो त बाबा ड्रामो लिखणु को एतिरो आसान कोन्हे। ड्रामो लिखणु दुनिया जो ॾुखी में ॾुखियो कमु आहे। तूं एक्टिंग कई आहे, ठीकु आहे, एक्टिंग पंहिंजे नमूने सां तो कई आहे, लेकिन ड्रामो लिखणु हिकिड़ी ॿी शइ आहे। सो उनजे लाइ तोखे लिटरेचर पढ़णो पवंदो, तो वटि लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो हुजे, तुंहिंजो मुशाहिदो तमामु घणो वसी हुजे, तॾहिं वञी तूं ड्रामो लिखी सघंदे। छो तो वटि लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो हूंदो त तूं पंहिंजा डायलॉग्स हुन में जेको आहे लिखी सघंदे ऐं हिकिड़ी नवाण ईंदी। मुंहिंजो ठीकु आहे सर, मां लिटरेचर पढ़ंदो। मां से लिटरेचर पढ़णु शुरू कयो। मां इन जा शमशेरुल हैदरी साहब जा पंहिंजा किताब हुया ऐं अमर जलील साहब जी शॉर्ट स्टोरीज़ हुयूं ऐं मेहता महबूब जा पंहिंजा नॉवेल्स हुया ऐं ॿिया असांजा सिंध जा बहितरीनु राइटर उन्हनि जा यानी नॉवेल्स, शॉर्ट स्टोरीज़ मां सभु किताब ख़रीद कया ऐं सभई दिलि जी गहराइनि सां मां खणी उन्हनि खे पढ़णु शुरू कयो। पढ़ण खां पोइ मूंखे ख़बर पई त अफ़सानो ऐं शॉर्ट स्टोरी लिखणु एतिरो ॾुखियो न आहे, पर ड्रामो लिखणु ॾुखियो आहे। छो त ड्रामे जी लिंकिंग ऐं सीन जे मथां सीन न आहे लिखणो ऐं ड्रामे जी डेप्थ खे ॾिसणो आहे ऐं ड्रामे जी यानी हिकु हिकु शइ खे तव्हांखे जेको आहे सो महसूसु करिणो आहे त हीअ ग़लति न हुजे ऐं सही हुजे। सो बहरहाल 85 जे एंड में मां हिकिड़ो स्क्रिप्ट लिखियो ऐं उन वक़्त में ड्रामो समेज साहब वटि कुझु अरसो कोन हुयो, मुख़्तलिफ़ प्रोड्यूसर कंदा हुआ। ज़ुल्फ़कार नक़वी साहब जेको उर्दू ड्रामा बि कंदो हुयो, उन वटि 2-3 नाटक रंगा आया त मां उन सां ज़िक्र कियो त सर मैंने एक स्क्रिप्ट लिखा है तो आप काइंडली ज़रा इसको देख लें। जी ठीक है, स्क्रिप्ट ले आओ फ़ौरन और मुझे स्क्रिप्ट की ज़रूरत है। मैं ठीकु आहे। उन खां पोइ मां स्क्रिप्ट जेको मां ऑलरेडी लिखी छॾियो हुयो उहो मां साईं ॾे खणी वियोमांसि त सर इसको आप पढ़ लें। त उन वक़्तु साईं जो असिस्टेंट प्रोड्यूसर अतर मंगी साहब हुयो। हाणे त उहो प्रोड्यूसर बि थी वियो, मुंहिंजे ख़्याल में रिटायर बि थी वियो, नक़वी साहब रिटायर थी विया आहिनि। त उन हिकु ॿ सीन पढ़ियो त उनखे वणियो त उन नक़वी साहब खे ॿुधायो त सर ये अच्छा लिखा हुआ है,
नक़वी साहब चो ठीक है और इसको रिकॉर्ड करते हैं, लेकिन इससे पहले इस स्क्रिप्ट को आप मुमताज़ मिर्ज़ा साहब के पास भेजें ताकि वो इसको देख ले, पढ़ ले। मुमताज़ मिर्ज़ा साहब स्क्रिप्ट प्रोड्यूसर हूंदो हो। स्क्रिप्ट रिकॉर्ड थियण खां अॻु में स्क्रिप्ट उन वटि वेंदो, साईं पढ़ंदो हो, अप्रूव कंदो हो, त पोइ प्रोड्यूसर वटि ईंदो ऐं पोइ प्रोड्यूसर हुनजी कास्टिंग कंदो ऐं रिकॉर्ड कंदो। साईं वटि स्क्रिप्ट आयो, साईं स्क्रिप्ट ॾिठो तो नक़वी साहब के घुराएं कि नक़वी साहब क्या और राइटर मर गए हैं कि आप एक्टरों से आप स्क्रिप्ट लिखवा रहे हैं? जी नहीं सर, स्क्रिप्ट अच्छा लिखा हुआ है और मुझे अच्छा लग रहा है और ये ड्रामा अच्छा होगा और आप इसे अप्रूव कर दें तो मैं रिकॉर्डिंग करूँ। जी सोच लें, ये प्रॉपर राइटर नहीं है, ये एक्टर है और इसने तो इत्तेफाक से लिखना शुरू किया है। जी नहीं सर, आप बेफिक्र रहें। खैर स्क्रिप्ट साईं अप्रूव कयो, नक़वी साहब खे ॾिनई। नक़वी साहब मरहूम साकी साहब मरहूम खे खयो ऐं कुझु ॿिया आर्टिस्ट खया। ड्रामो सुठो थियो, ड्रामो रिकॉर्ड थी वियो, ड्रामो सुठो थियो। उन खां पोइ वरी 2 हफ़्ता रखी वरी मूंखे चयो नक़वी साहब, तो भुट्टो साहब मुझे एक और स्क्रिप्ट चाहिए, आप लिख सकते हैं? मुझे जी सर बिल्कुल लिखूँगा। मां ॿियो एपिसोड मतिलबु ॿियो स्क्रिप्ट जेको आहे नाटक रंग जो उहो मां लिखियो सुरहाण जे नाले सां। पहिरियों मां लिखियो हो नक़वी साहब जो सूर बि पूरनि जहिड़ा, ऐं ॿियो मां वरी सुरहाण जे नाले सां लिखियो, उहो साईं खे ॾिनो, जंहिंमें साईं हिनखे सलाहुद्दीन टुनीअ खे ऐं नीलमा हसन खे खयो, जेके उन ज़माने में तमामु वॾा एक्टर हुया। सो उन्हनि खे खणी करे उहो ड्रामो ठाहियूं। ड्रामो ॾाढो पॉपुलर वियो ऐं ड्रामो ॾाढो सुठो थियो। उन खां पोइ कुझु नाटक रंग साईं बैदल मसरूर साहब जेको प्रोड्यूसर हुयो उन ज़माने में, मोस्टली म्यूज़िक जा प्रोग्राम कंदो हुयो। सो उन वटि आयो ऐं मां उनखे चयुमि साईं मां हिकिड़ो स्क्रिप्ट तव्हांखे लिखी ॾिए, लिखी ॾिए मूंखे, पर कॉमेडी हुजे। त कॉमेडी मां करे लिखी कान हुई ऐं कॉमेडी लिखणु ॾाढो ॾुखियो कमु हो। सो बहरहाल मां कोशिशि करे हिकिड़ो सुठो आइडिया ज़हन में आणे करे मां लिखियो वेचारो जे नाले सां। त मां साईं खे ॾिनमि, साईं पढ़ियो त चई यार हे त वाह जी शइ लिखी अथई। उन मरहूम यूसुफ अली ट्रैफ़िक जो सिपाही हुयो, उहो मां साईं खे ॾिनो ऐं साईं उहो स्क्रिप्ट कयो। यानी 3 ड्रामा मुंहिंजा उन ज़माने में थिया। त उन खां पोइ बलोच साहब जेको जनरल मैनेजर हो, उन प्रोड्यूसरनि खे घुराए चयो त भाई ये आप लोग क्या कर रहे हो, तव्हां ये एक्टरनि खां छो था ड्रामा लिख रहे हो? छा असल राइटर जेके आहिनि कोन्हनि या उहे कोन था लिखनि PTV जे लाइ? सो महिरबानी करे इन्हनि एक्टरनि खां जेको आहे कोन लिखायो ऐं तव्हां पंहिंजा ड्रामा लिखो, तव्हां पंहिंजा सुठा राइटर जेके आहिनि उन्हनि खे चओ त उहे लिखनि। त अहिड़ी तरह मूं ते ऐं मूजड़नि एक्टरनि ते अनऑफिशियल बैन लॻी वियो त भई तव्हां ड्रामो न लिखंदो। सो ॻच अरसे ताईं यानी तक़रीबन 8-9 साल थी विया त मां को ड्रामो कोन लिखियो। इन विच में हिकिड़ो ॿियो चैनल लॉन्च थियो NTM जे नाले सां। NTM यानी हिकिड़ो निजी चैनल हुयो जंहिंखे STN बि चवंदा हुया उन ज़माने में। उहो हिकिड़ो प्राइवेट चैनल हुयो, PTV खां पोइ उहो ई चैनल हुयो। त घणा प्रोड्यूसर जेके आहिनि पंहिंजो नालो मटाए ऐं STN जे लाइ ड्रामा रिकॉर्ड कंदा हुआ, छो त गवर्नमेंट जी जॉब हूंदी PTV जी, त पंहिंजो नालो लिखाईंदा हुआ। ऐं ॿिया बि ख़ानगी जेके प्रोड्यूसर हूंदा हुआ, डायरेक्टर हूंदा हुआ, उहे उते ड्रामो ठाहींदा हुआ ऐं मुख़्तलिफ़ राइटरनि खां ड्रामा लिखाईंदा हुआ। अहिड़ी तरह उन ज़माने में कैसर ख़ान निज़ामाणी जेको मुंहिंजो तमामु सुठो दोस्त आहे हींअर बि, उन हिकिड़ो सीरियल LED उहो NTM जे लाइ करे चुको हो। ॿिए सीरियल जे लाइ हुन मूंखे चयो त मूंखे लिखी ॾे। मां उनखे ड्रामो लिखी ॾिनो सिलसिला जे नाले सां। इहो उर्दू में, मतिलबु इहे छो त NTM उर्दू ड्रामा कंदा हुआ। सो उहो मां हुनखे सिलसिला जे नाले सां लिखी ॾिनो ऐं उहो ड्रामो ॾाढो पॉपुलर थियो ऐं कैसर खे ॾाढो वणियो। त कैसर जंहिं PTV जे प्रोड्यूसर वटि वेहंदो हो त उते मुंहिंजी तारीफ़ कंदो हो, यार छा त असलम भुट्टे ड्रामो लिखियो आहे, छा त असलम लिखे थो। त अहिड़ी तरह सां उन ज़माने में हू हैदर इमाम रिज़वी साहब जे इलाही क़रीब हुयो ऐं हैदर इमाम रिज़वी तमामु वॾो प्रोड्यूसर हो उन ज़माने में। त उनखे बि चई त असलम भुट्टो तमामु सुठो राइटर आहे ऐं वाह जी शइ लिखी अथई। त हुन चयो ठीकु है कैसर, असलम को मेरे पास ले आओ। त मूंखे ॿुधायईं त मूंखे ॾाढी ख़ुशी थी, छो त हैदर अॼु ताईं कंहिं बि सिंधी राइटर जो ड्रामो कोन कयो सिवाइ नूरुल हुदा शाह जे। उहो बि हिकिड़ो ई लॉन्ग प्ले कयो हो जॾहिं हैदर इमाम रिज़वी
कोठिया टेलीविज़न ते हुनजी पोस्टिंग हूंदी हुई। उन खां पोइ हुन कंहिं बि सिंधी राइटर जो ड्रामो कोन कयो, इवन अब्दुल कादिर जुणेजा साहब जो बि। सो मां साईं वटि वियुमि, सलाम दुआ थी, मूंखे चई त क्या आइडिया है आपके पास। मां कुझु आइडिया ॿुधायामांसि। हिकिड़ो आइडिया हुनखे ॾाढो वणियो, मूंखे चई इसको फ़ौरन लिख के ले आओ। मां ठीकु आहे, मां उहो लिखी साईं वटि पहुतुसि, त वरी पढ़ी, वरी चई त इसमें ये डाल दो। वरी मां ॿीहर लिखियुमि उनखे, पोइ साईं खे ॾाढो वणियो ऐं साईं चयो यार ही सुठी शइ आहे, आप इसको स्क्रिप्ट लिखो आप इसका। मां स्क्रिप्ट लिखियुमि त उनखे तमामु वणियो, तमामु घणो वणियो, एतिरी क़दुरु वणी अची मैं इसको फौरी तौर पे मैं इसको लॉन्च करूँगा PTV पे सीरियल। उन जो नालो हुयो आखिर अब क्या होगा। त उते PTV जी पॉलिसी इहा हूंदी आहे त आइडिया सबमिट थींदो आहे, उहो GM वटि वेंदो आहे, GM वारे उनखे इस्लामाबाद खणी ईंदो आहे, उते GM कॉन्फ्रेंस थींदी आहे, उन में पोइ आइडिया सबमिट थींदो आहे। सो हैदर इमाम साहब मुंहिंजो आइडिया खणी वियो GM वटि। GM उन ज़माने में अब्दुल करीम भलो साहब हुयो। उनखे जो ॿुधाईं त असलम भुट्टो जो आइडिया आहे, त हो त चिड़ी पियो, हो त पहिरीं मदद चिड़ियल हुयो मराऊं त भाई ये राइटर क्या मर गए हैं इमाम साहब, आपकी इतनी लेवल है, आप इतने छोटे राइटर से लिखवा रहे हैं, आपने तो इतने बड़े बड़े सीरियल किए हैं। तो उन्होंने तो बोलो साहब कुछ भी हो, ये बहुत अच्छा लिखा हुआ है और मुझे पसंद है और मैं इसको हर सूरत में करना चाह रहा हूँ। जी नहीं ऐसा नहीं होगा और आप ये नहीं कर सकते। तो हैदर इमाम रिजवी कावड़ जी मथे आयो, मथे उनजो रूम मां उते वेठो हुउसि। मूंखे चई तुम्हारा क्या मसला है भलो साहब के साथ। मेरे सर कुछ भी ना है, पता नहीं क्यों वो नहीं चाह रहे हैं कि मैं PTV के लिए कोई ड्रामा लिखूं। जी तुम फिक्र मत करो, मैं डायरेक्ट इस्लामाबाद भेजूंगा और वहीं से अप्रूवल में ले आऊँगा। उन ज़माने में ज़हीर भट्टी साहब डायरेक्टर प्रोग्राम्स हुयो, जेको हैदर इमाम रिज़वी जो सुठो दोस्त हुयो। उन फौरी तौर ते हैदर इमाम उनखे फैक्स करे छॾियो, फैक्स कींस ऐं आइडिया उॾे वियो। उन्हनि फ़ौरन ई जेको आहे अप्रूवल फैक्स करे PTV मोकिलियो कराची, त हिन खे लॉन्च कयो। उहो ड्रामो रिकॉर्ड थियो, वाह जो ड्रामो थियो अब क्या होगा, ऐं इलाही पॉपुलर थियो। ऐं मुंहिंजी पॉपुलरिटी उन में इहा थी जो मां पहिरियों सिंधी राइटर हुउमि जीअं हैदर इमाम जहिड़े प्रोड्यूसर जे लाइ सीरियल लिखियो। ऐं मां ईअं सम्झ त आसमान सां ॻाल्हियूं पियो कयां जो हैदर इमाम जहिड़ो माण्हू ऐं ॿिया प्रोड्यूसर सभु हैरान परेशान, इवन हारून साहब मरम परेशान। त यार असलम तुंहिंजो ड्रामो हैदर इमाम रिज़वी थो करे। साईं समेडो साहब जेको मुंहिंजो उस्ताद बि हो, मुंहिंजो यानी उन मूंखे इंट्रोड्यूस बि कयो, उहो बि परेशान थी वियो। बहरहाल अब क्या होगा साईं जे लाइ मां लिखियो ऐं ॾाढो पॉपुलर थियो ड्रामो। उन खां पोइ 2-3 मां ईअं जेको नाटक रंग बि लिखिया। ऐं तंहिं ज़माने में वरी 97 जो दौरु अची वियो, यानी 96 में मुंहिंजे वाले साहब जी डेथ थी। ऐं 97 में वरी पोइ मां 97 खां 2001 ताईं वरी मां को ड्रामो वामो कोन कयो, मां TV ड्रामे खां थोरो परे रहियुसि। 2001 में जॾहिं वरी KTN शुरू थियो त KTN वारनि जॾहिं मूंखे घुरायो त मां KTN जे लाइ बेशुमार ड्रामा लिखिया, एतिरा लिखिया जो उहे हद खां वधीक पॉपुलर थिया। जंहिंमें हिकिड़ो ड्रामा सीरियल हुयो अरमान जे नाले सां, उहो ॾाढो पॉपुलर थियो। अरमान थोरो कॉमेडी टाइप हुयो। ऐं उन खां पोइ वरी समीर साहब KTN जे लाइ ड्रामा कंदो हुयो, पर पंहिंजे भाउ जे नाले ते कंदो हुओ। सो उन साईं मूंखां समीर साहब हिकिड़ो सीरियल लिखारायो। सीरियल जो नालो हुयो सोना तू न वञ लाड़, सोना तू न वञ लाड़ पखो मां झलींदी साईं। इहो नजमा काविश हुई उन में, ऐं सलाहुद्दीन तुनी साहब हुई। त नजमा इहो ढालाए ॻाल्हाईंदी हुई ऐं ॾाढो माण्हुनि खे वणियो हुयो। उन में अली गुल मला जो इहो पहिरियों सीरियल हुयो, यानी इन खां अॻु में अली गुल मला नंढा नंढा ड्रामा कंदो हुयो के माइनर रोल थिया या हेॾां थिया हो थिया। त इहो उनजो पहिरियों सीरियल हुयो जेको KTN ते उन कयो। इन खां अॻु में हुन को बि अहिड़ो सीरियल कोन कयो। त इहो सीरियल ॾाढो पॉपुलर थियो, माण्हुनि में वणियो। उन खां पोइ मां सोलो प्लेस त बेशुमार लिखिया, कुझु मां 5 डेज़ बि लिखिया उन ज़माने में, ऐं कुझु 20 डेज़ थींदा हुआ KTN ते, मां उहे लिखिया। ऐं लिखण जो मुंहिंजो शौक़ु जेको आहे सो गॾोगॾु एक्टिंग ऐं डायरेक्शन सां उते पूरो थींदो रहियो।
वरी सिंध टेलीविज़न जे लाइ मां जॾहिं कमु शुरू कयो त सिंध टेलीविज़न जे लाइ मां ड्रामो लिखणु शुरू कयो। ऐं सिंध टेलीविज़न उहो इदारो आहे जेको पंहिंजे ड्रामे जे हवाले सां, पंहिंजी न्यूज़ जे हवाले सां हद खां वधीक पॉपुलर रहियो। सो उते मां इश्क़ जुनून मुंहिंजो लिखियलु हो सीरियल जेको मूं सिंध टेलीविज़न वारनि खे ॾिनो। उन खे डायरेक्ट बि मूं कयो ऐं उन में एक्टिंग बि मूं कई। उन में फ़ारूक बि हुयो, इकरा कुरैशी हुई ऐं ॿ टे ॿिया आर्टिस्ट बि हुया जेके इलाही पॉपुलर थिया। सो ऐं उन खां अलावा पोइ वरी कुझु सीरियल हिकु अधु मां ॿिया बि लिखिया ऐं जेके सोलो प्लेज़ आहे या ईद जा ड्रामा हुआ उहे बि मूं बेशुमार लिखिया सिंध टेलीविज़न जे लाइ। उन सां गॾो गॾु वरी आवाज़ टीवीअ ते बि मां 2-3 प्लेज़ लिखिया जेके मां डायरेक्ट बि पाण ई कया हुआ। ऐं मेहरान टेलीविज़न ते बि मां 2-3 ड्रामा लिखिया हुआ ऐं उहे बि मां पाण ई डायरेक्ट कया हुआ। त मुंहिंजी ज़िंदगी जो सफ़र जेको आहे सो लिखण जो इहो हुयो। सो चवण जो मक़सदु इहो आहे त ड्रामो लिखणु ॾाढो ॾुखियो कमु आहे। हर माण्हूअ जी वस जी ॻाल्हि न आहे। लिखण जे लाइ दिमाग़ु खपे, लिखण जे लाइ मुशाहिदो खपे, लिखण जे लाइ लिटरेचर जो मुतालो हुजणु लाज़मी आहे। तॾहिं बि माण्हू का शइ क्रिएट करे सघे थो। क्रिएशन कीअं ईंदी? क्रिएशन ईअं ई ईंदी त तव्हां वेठे वेठे सोचो था ऐं तव्हांखे का शइ जेका मथां लही थी अचे ऐं तव्हां हुनखे कागज़ ते लिखो था या कंप्यूटर ते लिखो था। मां हे कंप्यूटर आहे मुंहिंजो ऐं मां हर शइ इन ते पहिरीं जेको आहे सो आणींदो आहियां ऐं उन खां पोइ उनखे मां कागज़ ते मुंतक़िल कंदो आहियां। मुंहिंजा दोस्तो, मूंखे उमेदु आहे त हे मुंहिंजो ॿियो एपिसोड तव्हांखे वणियो हूंदो, छो त हिन में अहिड़ियूं शयूं जेके मां मुंहिंजी ज़िंदगी सां लॻापियल हुयूं मां तव्हां सां शेयर कयूं आहिनि ऐं यकीनन तव्हांखे वणंदो। ऐं मूंखे ॾिसी तव्हां तकड़ि में लिखणु शुरू न कजो ड्रामो। मां अर्ज़ु कयो न तव्हांखे त लिखण जे लाइ मुशाहिदो, लिटरेचर ऐं घणी गहरी सोच उहा हुअणु लाज़मी आहे। ठीकु आहे दोस्तो, इंशा अल्लाह ताला हाणे मां तव्हांखे मोकिलण ई घुरंदुसि ऐं पाण हिकिड़े 3 एपिसोड जे लाइ अनक़रीब तव्हां सां मां शामिलु थींदुसि। 3 एपिसोड मुंहिंजो जेको आहे सो उहो हूंदो त मां डायरेक्टर कीअं थियुसि ऐं कॾहिं थियुसि ऐं मां कहिड़े कहिड़े चैनल जे लाइ कमु कयो। सो तव्हां खां इजाज़त घुरंदुसि। महिरबानी। अल्लाह वाहे।